पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी गजाणी जो अहवाल रिपोर्ट मंजूर कालरो समाजी तंजीम पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन हैदराबाद जी माहवार गजाणी हैदराबाद क्लब में थी सरपरस्त आला प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह सरपरस्त जाम निज़ामुद्दीन भागत जिन जी ज़ाती मसरूफ़ियतुनि सबब शरीक न थियण करे गजाणी जी सदारत नज़ाकत अली फाजलाणी सदर पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन करण फरमाई जित एजेंडा मुताबिक़ कार्रवाई प्रोफेसर भाई खान सोलंकी जिन पंहिंजे थदे मिजाज सां हलाई तिलावत कलाम पाक मंसूर कालड़ो खां कराईंदे बाक़ायदा हर इस मूजिब शरीक मेंबरनि जे ख़्यालनि रायनि ऐं मशवरनि सां गॾियल राय सां अहम फ़ैसिला कया विया तंज़ीम जे कमनि खे फ़ाल करण लाइ हिकु कमेटी जोड़ी वई जंहिंजो कमु साल 2026 लाइ फ़लाही इल्मी सक़ाफ़ती ख़ासि ॾियाड़ा मल्हाइण खे तरतीब ॾियणु हूंदो रजिस्ट्रेशन जे आख़िरी मरहले में उन खे तेज़ करण लाइ कोशिश वठण समेत गजाणी में मेंबरनि जी हाज़िरी ऐं मेंबरशिप वधाइण लाइ कोशिशूं वठण जा फ़ैसिला कया विया पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी रजिस्ट्रेशन वारे रहियल कम खे अॻिते करण जे हवाले सां नज़ाकत साहिब तरफ़ां ताज़ी सूरताल बाबति अपडेट कयो वियो तंज़ीम जी कारकर्दगी ते किताब शाया करण वारी यादगार ख़िदमतुनि ते मेंबर मक़बूल सिंधी ऐं मिस्टर सलीम चन्ना जिन जी काविशुनि खे सराहे वियो हिन मौक़े ते उमिरि जी सआदत ऐं ईरान जो दौरो करे अचण ते मेंबर फरज़ाना गुल ऐं मीडिया कोआर्डिनेटर मंसूर हुसैन कालरो जिन खे गुलनि जा हार गुलदस्ता अजरकुनि जा तोहफ़ा पेश कंदे मुबारकनि सां नवाज़ियो वियो सदन तरफ़ां शरीक मेंबरनि में तबरक पेश कयो वियो मीटिंग दौरान 3 शरीक मेंबरनि सां सदन अज़ीज़नि जी वफ़ात ताज़ियत कई वई मीटिंग जे आख़िर में शाइर मक़बूल सिंधी पंहिंजे निको शाइरी सां महफ़िल जे रौनकुनि खे मुअत्तर कयो आख़िर में बहितरीन ख़ातिर तवाज़े सां गजाणी पुॼाणी ते पहुती